जी असफहान यूनिवर्सिटी जे शागिर्द जॾहिं पहिरियों भेरो ड्रोन्स ठाहिया त हर कंहिं संदन मज़ाक उॾायो ऐं बाद में उहे ई ड्रोन्स तरक़ी कंदे कंदे अहिड़ा मुफ़ीद साबित थिया जो पहिरियां इराक पोइ इसराईल अमरीका अरब दुनिया खे हैरत में विझी छॾियो। ऐं हीअ अहिड़ी तरह रूस बि ईरान खां ड्रोन्स ख़रीद कया। आलमी पाबंदियुनि ऐं मुश्किलातुनि जे बावजूदु ईरान ही टेक्नोलॉजी कीअं हासिल कई ऐं कीअं उनखे दुनिया जे मुक़ाबले जो मयार ॾिनो, अचो त इन जो जाइज़ो वठूं। मां आहियां फ़हमीदा रियाज़, तव्हां ॾिसी रहिया आहियो WTN न्यूज़। कराची में जॾहिं दिफ़ाई साज़ो सामान जी नुमाइश आइडियाज़ लॻंदी आहे त उन में ईरान जा बि स्टाल लॻाया वेंदा आहिनि जिन में ड्रोन्स बि शामिल हूंदा आहिनि। पर हर कंहिं जे ज़हन में इहो सुवाल हूंदो आहे त उन वटि का पुराणी टेक्नोलॉजी हूंदी या किथां खां कॉपी कई वई हूंदी। इनक़लाबे ईरान खां पोइ 1979 में जॾहिं शाह मोहम्मद रज़ा पहलवी मुल्क छॾे रवानो थियो त पंहिंजे पुठियां हिकु अहिड़ी फ़ौज छॾे वियो जेका हथियारनि जे लिहाज़ खां इलाइक़े जी सभ खां ताक़तवर फ़ौज सम्झी वेंदी हुई। ईरानी फ़ज़ाइया उन वक़्तु F-14 टॉम केंट, F-4 फैंटम ऐं F-5 टाइगर जहिड़े जदीद जहाज़नि सां लैस हुई जिन जो इन्हिसार अमरीका ते हो। उन दौर में अस्करी साज़ो सामान जे लिहाज़ खां ईरानी फ़ौज अमरीका, सोवियत यूनियन, बर्तानिया ऐं फ्रांस खां पोइ दुनिया में 5 नंबर ते हुई। पर इनक़लाबे ईरान खां पोइ अमरीकी इंजीनियर ऐं ॿियो अमलो ईरान मां रवानो थी वियो। नतीजे में ईरान में जेकी अरबे डॉलर मालियत जा जहाज़ ख़रीद कया हुआ उहे सार संभाल ऐं पुर्ज़नि जी अदम दस्तयाबी सबबि सिर्फ़ नाकारा बणिजी विया। सेप्टेंबर 1980 में इराकी फ़ौजुनि ईरानी सरज़मीन ते हमिलो कयो। हिन जंग में लॻभॻि 10 लख माण्हू मारिजी विया। जंग में इराकी फ़ौज सोवियत यूनियन खां जासूसी जहाज़ ख़रीद कया ऐं उतां हासिल कयल सैटेलाइट तस्वीरुनि जी मदद सां ईरानी फ़ौजुनि जी पोज़ीशन जी निशानदही ऐं उन जी चुरपुर ते नज़र रखी, जंहिंसां उन्हनि खे मैदान जंग में वाज़े बरतरी हासिल थी। ईरान खे अहिड़ी जंग विढ़ण लाइ जदीद टेक्नोलॉजी जी सख़्त ज़रूरत हुई जेका उन जे वजूद लाइ ख़तरो बणिजी चुकी। तंहिं करे ईरानी क़यादत इहो फ़ैसिलो कयो त उहे ॿियनि खां टेक्नोलॉजी हासिल करण बदिरां पाण ईजाद कंदा। ईरानी माहिरनि सन 1981 जी शुरूआत में ई उन्हनि नंढनि औज़ारनि ते कमु शुरू करे छॾियो। उन्हनि ते कैमराउन लॻाइण जो ख़्याल बि गौर हेठि आयो। हिन मंसूबे जो बुनियादी असफहान यूनिवर्सिटी में रखी वई जिते शागिर्दनि ऐं इंजीनियरनि गॾिजी इन ख़्याल खे अमली शकल ॾियण जो कमु शुरू कयो। उन्हनि औज़ारनि जे डिज़ाइन जी तयारी, आज़माइश ऐं बहितरी जा मरहला तय कया ऐं सालनि जी कोशिश बार बार नाकामियुनि ऐं मुसलसल जदोजहद खां पोइ असफहान जी इन यूनिवर्सिटी वर्कशॉप में इहे नौजवान डिज़ाइन तयारु कंदा रहिया ऐं पोइ खुस्तान जे खुलियल मैदाननि में उन्हनि जा तजर्बा कंदा रहिया। आख़िरकार शुरूआती नमूना तयारु करे पासदाराने इनक़लाब जे अस्करी क़यादत आॾो पेश कयो। कुझु आफ़िसरनि उन्हनि ख़्याल जो मज़ाक उॾायो। ही मॉडल कंहिं ॿार जे रांदीके जीअं लॻंदो हो जेको निहायत गैर मामूली शयुनि मां तयारु कयो वियो हो। सन 1983 में महाज़े जंग खां लॻभॻि 40 किलोमीटर परे उहो ई रांदीको जहाज़ पहिरियों भेरो इराकी फ़ौजी पोज़ीशन जे मथां उॾाम करण में कामयाबु थियो। ही जहाज़ वाज़े ऐं क़ाबिल इस्तेमाल तस्वीरुनि सां वापसि आयो जिन में इराकी फ़ौजी जॻहियूं साफ़ नज़र अची रहियूं हुयूं। हिन कामयाबी खां पोइ थंदड़ बटालियन जो क़याम ऐं बाइकादे ड्रोन प्रोग्राम जी शुरूआत जा हुकुम जारी कया विया। ही प्रोग्राम असफहान यूनिवर्सिटी जे वर्कशॉप मां निकिरी पासदाराने इनक़लाब जे फ़ौजी कमांडरनि जी निगरानी में अची वियो। जहाज़नि जी तयारी लाइ घुर्बल पुर्ज़ा हासिल करण लाइ प्रोग्राम जे मुंतज़मीन खे मुल्क ते लागू पाबंदियूं तोड़ींदे आलमी मार्केटनि ताईं रसाई हासिल करणी पई। पासदाराने इनक़लाब दुबई में कंपनियुनि जो हिकु नेटवर्क क़ाइमु कयो ऐं सिंगापुर में मौजूदु टी धुर ज़रिए केतिरई मुल्कनि खां पुर्ज़ा अलॻि अलॻि हालतुनि में ख़रीद कया। उहे पुर्ज़ा पोइ इस्फहान मुंतक़िल कया विया। इन ई करे यूक्रेन में केरायल शायदि 136 ड्रोन्स में अमरीकी ठहियल चिप्स मिलियूं। सन 1988 में ईरान उन्हनि पहिरियनि मुल्कनि में शामिल हो जिन ड्रोन्स खे मैदान जंग में इस्तेमालु कयो, जेतोणीकि अॼु अमरीका, तुर्की ऐं इसराईल इन सनत में निमाया नाला सम्झा वञनि था। सन 1988 में ईरानी ड्रोन्स डिज़ाइन जे लिहाज़ खां तमामु इब्तदाई नौइयत जा हुआ जिन जी वधि में वधि उॾाम जी हद 50 किलोमीटरनि खां वधीक न हुई। पर 2026 ताईं ईरान अहिड़ा जदीद ड्रोन्स तयारु करे चुको आहे जेकी ईरानी सरज़मीन मां उॾाम करे केतिरई मुल्कनि जी फ़िज़ाई हुदुनि खे पार कंदे इसराईल में हथफ़नि खे निशानो बनाइण जी सलाहियत रखनि था। ईरानी माहिरनि लुबनान में थींदड़ पेशरफ़्त ते गहरी नज़र रखी हिज़्बुल्लाह में मौजूदु उन्हनि जे साथियुनि इसराइली ड्रोन्स बाबति दुरुस्त ऐं तफ़सीली मालूमात गॾु करण में उन्हनि जी मदद कई ऐं उहो फ़ैसिलो कयो त इसराइली ड्रोन्स एतिरा पेचीदा न आहिनि
जो तेहरान ऐं अस्फहान जी यूनिवर्सिटियुनि में मौजूद ईरानी माहिर ऐं इंजीनियर उन्हनि जे नक़ल तयारु न करे सघनि। अस्करी तज्ज़िया निगारनि केतिरनि ई रिपोर्टनि में निशानदेही कई त शुरूआती ईरानी ड्रोन्स मॉडल्स में इसराइली ड्रोन्स खां घणी मुशाबत मौजूद हुई। उन्हनि मुताबिक़ ईरानी इंजीनियर उन्हनि ख़ासियतनि लाइ इसराइली ड्रोन्स मां इल्मु हासिल कयो। सन 1970 वारे ॾहाके खां उहो तसवुरु आम रहियो त जदीद तरीन टेक्नोलॉजी ते ॿधल हथियार ई सभ खां वधीक क़ीमती ऐं मुयसर हूंदा आहिनि। हिकु गाइडेड मिसाइल जेको 1000 किलोमीटर जे फ़ासिले तां दुरुस्तगी सां हदफ़ खे निशानो बणाए, सो अहिड़नि हथियारनि खां घणो बहितर आहे जेकी गाइडेड न हुजनि। ईरानी माहिरनि में हिकु नओं तसवुरु शामिल कयो, जेकॾहिं हिकु ड्रोन ठाहिण ते लॻभॻि $20,000 ख़र्च अचे थो त उहो $20 लख मालीअ जी क्रूज़ मिसाइल जो मुक़ाबिलो नथो करे सघे। पर जेकॾहिं 100 ड्रोन्स गॾु मोकिलिया वञनि त मुख़ालिफ़ खे उन्हनि खे केतिरनि ई लाइ घटि में घटि 100 क्रूज़ मिसाइल इस्तेमालु करणा पवंदा ऐं शायदि उन खां पोइ वधीक इहे अहिड़ी तरह दुश्मननि ते वॾो माली भार पवंदो। ड्रोन जी हिकु ॿी अहम बरतरी इहा आहे त उन्हनि खे रीडार ज़रिए सुञाणणु मुश्किल हूंदो आहे, छो त उहे घटि रफ़्तार सां हेठी उॾाम वारी सतह ते उॾाम कनि था। वधीक इहो त जॾहिं ड्रोन्स खे हिकु ई वक़्तु वॾे तइदाद में मोकिलियो वञे थो त उहे दिफ़ाई निज़ाम ते हद खां वधीक दबाउ विझनि था, जंहिं जे नतीजे में कॾहिं कॾहिं उहो निज़ाम सभिनी ड्रोन्स खे रोकण में नाकाम थी वञे थो। हाणोकी जंग में इहो साबित करे छॾियो आहे त महांगो हथियार हमेशह फ़ातह जी ज़मानत न हूंदो।